कश्मीर में जश्न ईद मिलादुन्नबी के सिलसिले में तैयारियों तेज़ थी वयूं आहिनि। शहरनि पारां रैली पिणु कढी वई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद शरीफ जामड़ो। नाज़रीन, कश्मीर में सुन्नी तहरीक तरफ़ां मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में रैली कढी पई वञे। अचो त उन हवाले सां आशिकान रसूल सां हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन हवाले सां छा पिया चवनि? अॼु जी ही अज़ीम शान रैली सुन्नी तहरीक कश्मीर जी तरफ़ खां क़ादरी मस्जिद खां कढी वई आहे, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे करे वरी इख़्तिताम क़ादरी मस्जिद थींदो। अल्हम्दुलिल्लाह असांजे ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे जो आमिना जो लाल आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन महीने में आमद थी आहे, जंहिं हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में हिन काइनात खे पैदा कयो वियो, जंहिंजी ख़ुशी ख़ुदि ख़ुदा बि मल्हाई आहे। असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जो ॾिहाड़ो आहे, जंहिंजो जेको आहे असां पंहिंजे घरनि खे सिंगारे, पंहिंजे शहर रस्तनि ऐं रोडनि खे सिंगारे करे बाक़ाइदा इज़हार कंदा आहियूं ऐं जलूसूं कढे करे पंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार कंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह कश्मीर जी बाशऊर अवाम अल्हम्दुलिल्लाह पुरजोश हर ॾींहुं सुन्नी तहरीक जे तरफ़ां मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे तरफ़ां अल्हम्दुलिल्लाह रैलियूं कढी वञनि थियूं ऐं इन में पुरजोश नौजवान अल्हम्दुलिल्लाह सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी मल्हाइनि था। असीं मुसलमान तमामु घणो ख़ुशि आहियूं जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो महीनो आहे, आका जी विलादत जो महीनो आहे, रबीउल अव्वल रहमतन ऐं बरकतनि वारो महीनो आहे, जंहिंमें आलम इस्लाम मुसलमान पंहिंजे आका जी विलादत जी ख़ुशी भरपूर तरीक़े सां शायान शान तरीक़े सां मल्हाईंदा आहिनि। नाज़रीन, तव्हां मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में जेका रैली निकिती आहे, तव्हां सुन्नी तहरीक जे अॻुवाणनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो ई चवणु आहे त ईद मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में जेको असां रैलियूं कढंदा आहियूं ऐं जेका ई ॾियारा आहिनि उहे असांजे लाइ ईद खां बि वधीक आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद शरीफ जामड़ो, टाइम टीवी न्यूज़ कश्मीर।